नल सिंध यूनिवर्सिटी जे 75 शागिर्दनि ते दहशतगर्दी ऐं बग़ावत जो केस दाख़िल कयो वियो आहे। रिपोर्टर अनवर शोरो मूजिबि ॼामशोरो पुलिस सिंध यूनिवर्सिटी जे बॉयज़ हॉस्टल ते चढ़ाई खां पोइ 75 शागिर्दनि ख़िलाफ़ दहशतगर्दी ऐं बग़ावत जो केस दाख़िल करे छॾियो। FIR में 65 ॼणा जवाबदार जॾहिं त सुञातल शागिर्दनि में मोरो शाह, हुसनैन जुणेजो, अली रज़ा बिरोई, सकलैन सिंधी, जब्बार बोज़दार, बहराम पवर ऐं ॿिया शामिल आहिनि। FIR में चयो वियो आहे त हॉस्टल मां निकिरंदड़ शागिर्दनि मुल्क ख़िलाफ़ नफ़रत पखड़ंदड़ नारेबाज़ी कई, मुज़ाहिरीन ड्यूटी अटका कंदे पथराव कयो। पुलिस दावा कई आहे त पथराव में 2 पुलिस अहलकार ज़ख़्मी थी पिया ऐं पुलिस जी हिकिड़ी गाॾी जा शीशा बि टुटी पिया आहिनि। FIR में चयो वियो आहे त यूनिवर्सिटी इंतिज़ामिया जी सिक्योरिटी ॾियण वारी दरख़्वास्त ते पुलिस यूनिवर्सिटी पहुती हुई। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।